अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद साथियों। अॼु पाण सिखंदासीं कंप्यूटर में कंहिं बि पर्टिकुलर टास्क परफॉर्म करण जे लाइ पंहिंजी शॉर्टकट की कीअं क्रिएट कजे। त दोस्तों, इहा वीडियो काराइती साबित थियणी आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके मुसलसिल को कमु कंदा रहनि था कंप्यूटर ते या लैपटॉप ते। मिसाल तौरु को ग्राफिक डिज़ाइनर आहे, उहो चवे थो त जीअं ई कंप्यूटर खोलियां ऐं का शॉर्टकट की मिलाए करे एडोब फोटोशॉप, कोरलड्रा वग़ैरह ओपन करे वठां, या को मूं जहिड़ो वांदो आहे सॼो ॾींहुं फेसबुक या इंटरनेट ते वेठल आहे, त उहो चवे थो ब्राउज़र जेको आहे उहो कंहिं शॉर्टकट की परफॉर्म करे हलाए सघां। त उन जे लाइ दोस्तों, सभ खां पहिरीं पाण जंहिं बि प्रोग्राम ते शॉर्टकट की सेट करण वारा आहियूं उन प्रोग्राम जे प्रॉपर्टीज़ में वेंदासीं। राइट क्लिक करे उन जी प्रॉपर्टीज़ ते अचण खां पोइ दोस्तों, मिसाल तौरु हिन महिल चाहियां थो त जीअं ई कंप्यूटर ओपन करे का शॉर्टकट की मिलायां त मूं वटि क्रोम खुली वञे। गूगल क्रोम ते शॉर्टकट की परफॉर्म करण जे लाइ हिन जी प्रॉपर्टीज़ में अची पोइ दोस्तों ही तव्हां साम्हूं ॾिसो पिया शॉर्टकट की। इन ते क्लिक करे तव्हां का बि की करे सघो था सेट। जीअं करियां थो कंट्रोल अल्टर सी मां मुराद आहे मुंहिंजो क्रोम। त दोस्तों, हिन खे हाणे अप्लाई कयो ऐं हिते कंटिन्यू ते क्लिक करे पोइ ओके करे छॾियो। साथियों, डेस्कटॉप ते अची विया आहियूं। तव्हां ॾिसो पिया मुंहिंजी एरो की उते ई बीठी आहे। हाणे चाहियां थो त इहो क्रोम जीअं ई शॉर्टकट की मिलायां त साम्हूं अची वञे। त उन जे लाइ साथियों, हाणे इहो कंट्रोल अल्टर सी प्रेस कयमि, ॾिसो इहो क्रोम खुली वियो आहे। वीडियो पूरी ॾिसण जे लाइ महिरबानियूं। सिंध सलामत, साथ सलामत।